बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा शागिर्दो। जी असां अॻे लेक्चर में इंग्लिश अल्फ़ाबेट जे लेटर्स जे बारे में पढ़िया जेके 26 हुया, जंहिंमें असीं तव्हांखे कैपिटल लेटर जे बारे में ॿुधायो ऐं स्मॉल लेटर जे बि बारे में ॿुधायो। असीं हाणे उन्हनि मां वावल्स ऐं कॉन्सोनेंट लेटर्स चूंडींदासीं। अचो त पढ़ूं। ही जेके आहिनि इंग्लिश अल्फ़ाबेट जा 26 लेटर्स जेके मां अॻ में तव्हांखे पढ़ाए चुको हुयुसि। सही, हाणे इन्हनि में जेके वावल अखर आहिनि उहे आहिनि 5। उहे कहिड़ा आहिनि अचो त पढ़ूं। मां सर्किल कंदो वेंदुसि। उहे इन जा वावल लेटर्स आहिनि ए, ई, आई, ओ, यू। ही जेके लेटर्स आहिनि जंहिंखे मां सर्किल कई आहे, ॻोल्हणो पातो आहे, इहे लेटर्स जेके आहिनि वावल आहिनि। इन खां अलावा ॿिया जेके बि लेटर्स आहिनि उन्हनि खे असीं कॉन्सोनेंट लेटर्स चवंदा आहियूं। वावल अखर टोटल 5 आहिनि, बाक़ी 21 लेटर्स जेके आहिनि उहे कॉन्सोनेंट आहिनि, जेके तव्हां ॾिसी सघो था। थैंक यू।